बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इहसानन मजों हिन घड़ीअ में ही वॾो एहसान आहे जे तव्हां ऐं असांखे महफ़िल हुस्न क़िरात जे प्रोग्राम में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। तमाम मुबारकबाद जे लायक आहियो अवां ॻोठ वारा, अवां गांगरा क़ौम वारा, जंहिं पंहिंजनि बचड़नि खे पंहिंजे मुहब्बतुनि खां परे करे पंहिंजे बचड़नि जे सुख खे विसारी दे, पंहिंजे बचड़नि जे उञ ऐं बुख जो ख़्याल न रखंदे, सर्दी ऐं गर्मी जो ख़्याल न रखंदे अल्लाह जे कलामुल्लाह शरीफ़ जे लाइ वक़ुफ़ कयो ऐं चंद सालनि जे अंदर उहे अव्हां जा बचड़ा क़ुरान पाक जा क़ारी ऐं उस्ताज़ुल क़ुर्रा ऐं मूं वटि त अल्फाज़ बि नाहिन जेके मां उन्हनि जे शान में चवां, जे अॼु उहे बचड़ा तव्हां ऐं असांखे बाबरकत मौक़े मुयसर करण जे लाइ पूरे ॻोठ खे बाबरकत बनाइण जे लाइ महफ़िल मुनाक़िद कई आहे। खुसूसन हज़रत क़ारी अब्दुल समी साहब
मोहम्मद राशिद साहब तमाम बिरादरान जन पंहिंजी तालीमी मेयार पंहिंजी सिंध जे अंदर निछावर कई आहे। तव्हां सब मूडे ॾिसो था त हे दरगाह हाले शरीफ को आयो आहे। मां छो आयो आहियां? मां तहां जे उन्हनि बचड़नि जो एहसान मंद आहियां। उहे अवां जा गांगरा ज़ात जा क़ारिउल क़ुर्रा मुंहिंजे बचड़नि जा उस्ताद आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जेको मां पंहिंजो पहिरियों ॾोहिटो क़ारी उज़ैर अहमद क़ारी अब्दुल समी साहब जे हवाले कयो, बेहतरीन उस्ताद मूंखे तैयार करे ॾिनई। इब्तदा वक़्त में मां उन खां क़ाइदा ऐं नाज़रा जो क्लास वरितो। हिन वक़्तु हुनखे मां हिफ़्ज़ जो क्लास ॾेई सिर्फ़ अॼु जी महफ़िल हुस्न क़िरात जे सबब करे हुनखे दावत न ॾिनमि त पंहिंजे शागिर्द जे हिफ़्ज़ जे क्लास संभालण जे लाइ अची करे बहैसियत उस्ताद जे तव्हां अची दुआ फरमायो। ऐं इहो मौक़ो इंशाअल्लाह मां क़ारी साहब खां वठंदुसि। उन खां बाद में गुज़श्ता साल ॿ मुंहिंजा ॾोहिटा हिफ़्ज़ मुकम्मल कराए क़ारी साहब जी ख़िदमत में आंदमि त इन मुंहिंजे ॾोहिटनि नंढड़नि गुलनि में ख़ुशबू पैदा करे ॾे। अल्हम्दुलिल्लाह क़ारी साहब पूरी जफ़ाकशी ऐं मेहनत सां उन्हनि मुंहिंजे गुलनि में ख़ुशबू पैदा करे ॾिनी। बफ़ज़लिही तआला हिन साल हो अरबी जे क्लास में शुरुआत रखी अथऊं ऐं पंहिंजे सन बुलूग के पहुचण सबब हिन साल मां हज़रत साईं मौलाना मसूद अहमद साहब दामत बरकातहुमुल आलिया ऐं तमाम जमात खे भी अर्ज़ रखंदुसि दुआ जो त हू हिन साल ख़तमुल क़ुरान रमज़ान शरीफ में पढ़ंदा। ही सॼो मेहनत ऐं जफ़ाकशी ऐं ख़ूबसूरती मुंहिंजे बचड़नि जो क़ारी अब्दुल समी साहब दामत बरकातहुमुल आलिया जी मेहनत ऐं जफ़ाकशी आहे। अॼु जे प्रोग्राम जी दावत इश्तिहार हुजे, फ़ोन ज़रिए हुजे त क़ारी मोहम्मद राशिद साहब जे उनवान सां उन जी दावत ते तव्हां ऐं असां गॾु थिया आहियूं। अजीब इत्तिफ़ाक़ आहे, तहां जे ॻोठ जे अंदर कुछ ॾींहं पहिरियां मां मामे अब्दुल हक साहब जी ताज़ियत ते आयुसि। उन्हनि मूंखे इहो अहवाल ॾिनो त क़ारी साहब वारनि मस्जिद शरीफ जी तामीर प्लाट वठी मदरसे जो बुनियाद रखियो। मुंहिंजी दिल खे ज़रब लगी। अज खां 100 साल पहिरियों हजरत इमाम हम्मादुल्लाह हाले जवी नव्वरल्लाहु मरक़दहू पंहिंजे मुख़लिसनि सां जेके दोस्त जंहिं ॻोठ मां बैयत लाइ अचनि पिया 4-5 तैयार थी वञनि पिया, पाण उन्हनि खे फरमाइनि पिया त हाणे हल्को ॿधी करे ज़िक्र कयो। ऐं चंद ॾींहंनि खां बाद में उन तइदाद में इज़ाफ़ो ॾिसंदे पाण फरमायूं पुट नंढड़नि ॿारनि खे क़ुरान शरीफ़ जी तालीम जो मस्जिद शरीफ जे अंदर। उन वक़्त जे अंदर आलिम हाफ़िज़ क़ारी तमामु घटि हुया। पोइ उन्हनि जो नालो हूंदो हो मियाँ जी साहब।
मियाँ जी साहब गोठ जो चंगड़ो हुजे पोड़ो हुजे थोरो घणो क़ुरान शरीफ़ पढ़णो अचेसि ऐं निकाह पढ़ंदो हुजे जनाज़ो पढ़ंदो हुजे पोइ जहिड़ो वीचारे जो हाल हुयो पोइ जॾहिं बि साईं जन वटि उन ॻोठ जो माण्हू अचे त उन बचड़नि जे लाइ पुछंदा पुट घणा बचड़ा आहिनि जेके नाज़रा पढ़नि था क़ाइदो पढ़नि था हिफ़्ज़ करनि था। इन पुछा गुछा खां बाद में जॾहिं उहो दरगाह शरीफ़ खां वापसि ईंदो हो त पोइ साईं जन जो अहवाल पूरी जमात खे गॾे करे पोइ ॿुधाईंदो हो त हज़रत साईं जन नंढड़नि बचड़नि नियाणियुनि जे लाइ बि पुछो त फलाणा ॿारड़ा क़ुरान शरीफ़ घणो पढ़ी आहिनि मियाँ जी साईं केतिरो पढ़ायो आहे। इहो पढ़ाइणो हलदे हलदे मस्जिद शरीफ़ भरिजी चुकियूं बचड़नि सां ॻोठनि में आबादी वधण शुरू थी वई त हज़रत साईं इमाम हम्मादुल्लाह हालेजवी नव्वरुल्लाह मरक़दहू ॾिठो त हाणे ॻोठनि में शहरनि में शऊर पैदा थी चुको आहे क़ुरान पाक जी तालीम जो त पाण फरमायूं पुट मस्जिद शरीफ़ जी भिक सां कचो हुजरो या छपर ठाहियो त मस्जिद शरीफ़ पाक आहे नंढड़ा ॿार पाकाई जो ख़्यालु न कंदा आहिनि तंहिं करे तव्हां उन्हनि हुजरनि ऐं छपर में पढ़ायो। पोइ इहा ॿी तहरीक हली कॾहिं बि पाण पंहिंजी ज़िंदगीअ जे अंदरि हम्मादीअ नालो कंहिंजो न रखियो अथऊं मदरसनि जो संगे बुनियाद रखियऊं मदरसनि जे लाइ दुआऊं घुरियऊं मदरसनि जे लाइ चंदे जूं अपीलूं लिखी ऐं तसीह करे तस्दीकात मोकिलियऊं लेकिन कंहिं मदरसे ते हम्मादीअ न रखूं। ऐं जॾहिं इहो शूर पैदा थींदो वियो उलमा हज़रत जी मजलिस में ईंदा विया त हर मसइले पुछण वारे खे उलमा जी तरफ़ रुजू फरमायूं। हिकिड़ो आलिम सगोरो हुयो खानपुर कटोरे जो उन मूंखे ॿुधायो त हज़रत साईं जन वॾनि रहमतुल्लाह अलैह वटि को मसइलो आयो हाणे मां साईं जन जो पुट इन्हनि खे मसइलो ॿुधायो त मां हैरान थी वियुमि साईं जन जहिड़ो इल्मु वरी असां नौजवान पोइ साईं जन फरमायो पंहिंजे पुट साईं हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह के पुट फलाणी अलमाड़ी में फलाणे खाने में फलाणे नंबर ते किताब पिया उहो मौली साहब खे खणी ॾे ऐं मौली साहब जे कन में चयऊं पुट फलाणो सिफ़ो फलाणी सिट ते इहो मसइलो लिखियल थी ॾिसी आहे। पोइ उहो मसइलो ॾिसी करे जॾहिं आयो त पाण फरमायोसि किताब खोले पुट हिननि खे ॿुधाए त इल्म जी इज़त वधाइण जे लाइ माण्हुनि में शऊर पैदा करण जे लाइ दीनी शऊर खे वधाइण जे लाइ उलमा किराम जो एहतराम ऐं इज़त एॾी कयूं जे अॼु सभ खां वॾो असांजो शेखुल इस्लाम हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद तकी उस्मानी दामत बरकातहुमुल आलिया आहे इन्हनि जो उस्ताद हुयो हज़रत मौलाना बद्र आलम मीरठी रहमतुल्लाह अलैह आख़िर में मदीने तय्यबा जे अंदरि राइश रखियऊं उन्हनि जो कौल हो उन्हनि फरमायो त हज़रत इमाम हम्मादुल्लाह हालेजवी नव्वरल्लाहु मरक़दहू जे बातिनी तरीक़त वारे इल्म सां त कोई नथो पुॼी सघे पर ज़ाहिरी इल्म जो मिसाल बि कोई कोन्हे। बावजूद एॾे इल्म जे पाण तवाज़ो ऐं निविड़त इहा रखियऊं जे उलमा खे रुजू फरमायूं मदारिस जी तहरीकात हलायूं। जॾहिं आख़िरी वक़्तु आयो जमात के घर में घुराए ऐं सहारे ते वेही करे फरमायूं मुंहिंजा रब साईं तुंहिंजो नालो बुलंद हुजे मां हमादुल्लाह के नसीह मनसिया करे छॾी जाए मुंहिंजो को नाले वठण वारो न हुजे हर हिकिड़ो नालो वठण वारो हुजे त तूं रब करीम जो नालो वठण वारो हुजे तूं सभ खां वॾो तुंहिंजो नालो बुलंद हुजे रब मां हमादुल्लाह के विसारे छॾे त हदीस मुबारक जे अंदरि अचे थो मन तवाज़अ लिल्लाह
रफ़अहुल्लाह, जेको निवड़त कंदो आहे उनखे रब बुलंद कंदो आहे। तव्हां असां हर रुकाहे अन्न छटींदा हूं ज़मीन में, जेको बिज ज़मीन जे अंदर वियो मथों पाणी अची वियुसि त फुटंदो उहो आहे, जेको भितरनि ते रहिजी वियो उन मां फसल न थींदो आहे, उनखे पखी खाई वेंदा आहिनि। त हज़रत इमाम मोहम्मदुल्लाह हालेजवी नव्वर अल्लाह मरक़दहू जे तहरीक मां जेकी तहरीक दीनी मदारिस वारी हुई उनखे रब एॾो चढ़ान ॾिनो, बुलंद कयो, जिस हर जाइ ते मदरसा हम्मादिया जे नालो शुरू थी वियो। पाकिस्तान त पाकिस्तान, अफ्रीका जे अंदर भी हम्मादिया ऐं ॿियनि मुल्कनि जे अंदर भी हम्मादिया। हिन वक़्तु ताज़ो हज़रत से हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जी लिब मुबारक, उन वक़्त में हो बचड़ो हो, उनखे पीउ खणी आयो हो। उन जी मूंखे ताज़ी हाणे मुलाक़ात थी 15-20 ॾींहंनि जे अंदरि। उन चयो त न्यूयॉर्क जे अंदरि मस्जिदियूं असां खां 1.5 माइल किलोमीटर चौतरफ़ परे आहिनि, लेकिन उन जाइ ते दीनी एॾो शूर वधंदो थो वञे, जे वॾा माण्हू त एतकाफ़ में वेहनि था, उतां जा बुज़ुर्ग नंढनि ॿारनि खे बि एतकाफ़ विहाइनि था। मुंहिंजी दिली तमन्ना थी पई आहे त हज़रत अमरोटी साईं रहमतुल्लाह अलैह जी तालीम वारी हलायल तहरीक, जंहिंखे इमाम मोहम्मदुल्लाह हालेजवी बुलंद पाए ताईं खणी आयो आहे, त उन जाइ ते बि न्यूयॉर्क जे अंदरि असां मदरसो खोलियऊं ऐं उन जे नाले जो इंतिखाब कयो। त उन जे नाले जो इंतिखाब असां कयोसीं ताजुल मदारिस हम्मादिया। त हे अल्लाह जो फज़ुल, अल्लाह जो दीन, उन हज़रत इमाम मोहम्मदुल्लाह हालेजवी नव्वरल्लाह मरक़दहू खे पंहिंजे इमाम मोहम्मदुल्लाह, पंहिंजे इमाम वतन जे आज़ादीअ जे इमाम सैयद अबुल हसन ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह खां मिलियो, जेके अंग्रेज़ जे मुखालिफ़त में शीसा पिलाई थी करे, साबित क़दमी ॾेखारे करे, हर फ़ैसिले पंहिंजे खे क़ाइम ऐं दाइम करे ॾेखारियऊं। अल्लाह जे ज़िक्र जे ज़रबू हणी करे, साबित कदम जमात के रखी करे, हर अमल में अगर जमियत उलमा हिंद जो दौर हुयो त कॉन्फ्रेंस में शिरकत संदन नुमायान हुयो। ऐं अगर पाकिस्तान का अंदर जेकॾहिं अंग्रेज़ जे ख़िलाफ़ उन्हनि जा लक़ब वापसि करणा हा त साईं जन तहरीक हलाए उन्हनि जो वापसि लक़ब कराया, ज़मींदारनि खां वापसि ज़मीनूं करायूं, अंग्रेज़ खे उहदा वापसि कराया। ऐं उन जे मुर्शिद जुनैद वक़्त हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी शरीफ वारन रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जी किरदार, उन्हनि जी सुन्नत सां मुहब्बत, उन्हनि जो इत्तिबाए सुन्नत, उन्हनि इन मुसलमाननि सां जिहाद में सफ़े अव्वल जो इक़्तिदा कई। ऐं उन जुनैद वक़्त जो मुर्शिद सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ वार रहमतुल्लाह अलैह जॾहिं सिखनि ऐं हिंदुनि सां जंग करण जे लाइ विया, जेके मुसलमाननि खे अज़ियतूं ॾियनि पिया ऐं ज़िल्लतूं ॾियनि पिया, पोइ बहावलपुर जे नवाब खे चयऊं त तूं मूंखे रस्तो ॾे, मां तोसां जंग न कंदुसि, सिर्फ़ु मूंखे रस्तो मिले, मां पंहिंजी जमात वठी तोखां किरास वठंदुसि। नवाब बहावलपुर जे जवाब में मोकिलियो, साईं तोसां असां जिहाद जिस्मानी न कंदासीं, लेकिन तोसां जिहाद रूहानी ज़रूर कंदासीं। सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ वारन रहमतुल्लाह अलैह चयो क़बूल आहे, तो रूहानी असां सां जिहाद कयो। जॾहिं सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह जिहाद जी नियत सां पंहिंजो काफ़िलो वठी रवाना थिया आहिनि, बहावलपुर जे नवाब जिस्मानी जिहाद जे लाइ त माण्हू तैयार न कया, लेकिन रूहानी जिहाद ऐं जंग जे लाइ नीम बरहन छोकिरियूं नौजवान उहे लैन ऐं कतार करे कुॾ ॾिवाए उन्हनि खे बिहायूं। तां त जेके हे मुजाहिद वञनि था, हिननि जी नज़र इन्हनि छोकिरनि ते पवंदी, हिननि जी नज़र सिधो क़ल्ब ते असर कंदी, क़ल्ब जे अंदरि जेकी नूरानियत आहे उहा ज़ुल्मत में तब्दील थी वेंदी। जेको अॻिते हे जिहाद जो अज़म खयूं वञनि था
उन में नाकाम थी वेंदा। लेकिन सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ वारनि जी जमात उहो काफ़िलो जेको जिहाद जे लाइ निकितल हुयो उन्हनि हेठि ज़मीन में अखियूं पंहिंजे कदमनि में रखी उन्हनि छोकिरनि नचणनि ॾे नीम बरहननि ॾे तकियो ई कोन, ईअं गुज़र करे हलिया विया ऐं पंहिंजे जिहाद करे वञी फतह हासिल कई। त मुंहिंजा दा असांजे अकाबिर इहो तरीक़ो ज़ाहिरी जिस्मानी जिहाद भी कयो त रूहानी जिहाद भी कयो। उन सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ वारे जो मुर्शिद हुयो सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, जैं सैयद इस्माइल शहीद सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह के इस्तकबाल कयो ऐं जंहिंखे हज़रत मौलाना अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह इहो चयो हो त बालाकोट जे अंदर जेको मुसलमाननि सां तशद्दुद ऐं ज़ुल्म थिए थो तहां पेशावर जे रस्ते सां वञी करे उन्हनि ते हमला आवर कयो, जिहाद कयो। लेकिन उन्हनि खे ख़बर पई सिंध जे अंदर हिकिड़ो सैयद सगोरो आहे जेको उहो बि जिहाद जो ऐलान कयूं बीठो आहे, छो न उन सां मुलाक़ात कजे। उहो अचनि था ॿई सैयद इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह ऐं सैयद अहमद शहीद रहमतुल्लाह अलैह। जॾहिं पहुचनि था रानीपुर में सैयद मोहम्मद साले शाह रहमतुल्लाह अलैह वटि त उते कदम बोसी जे लाइ ऐं सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी अचे थो, चए थो साईं मूं वटि 1 लख फ़ौज आहे ऐं बलोचिस्तान भी मुंहिंजो इलाइक़ो आहे, तंहिंजे करे तहां हलो मूं सां गॾु इहो प्लानिंग पाण हितों ठाहियूं त इतों असां वफ़द ठाहे मोकिलींदा रहंदासीं, सामान भी पुॼंदो रहंदो, मुजाहिद भी पुॼंदा वेंदा, तहां बलोचिस्तान जे रस्ते खां वञो। हुननि चयो त असांखे पंहिंजे शेख ऐं मुर्शिद अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह हू रस्तो ऐं नक्शो ॾिनो हो, तंहिंजे करे असां ओॾों वेंदासीं। चई त साईं हिते असांजी रसद न पुॼी सघंदी। उन वक़्त में सैयद सिबगतुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जन वफ़दनि जी तश्कील कई, उन्हनि तश्कील कयल वफ़दनि जो नालो हुर जमात रखी, जेके अॼु ताईं तहां ॿुधो था त हुर जमात साईं पीर साईं पागारन रहमतुल्लाह अलैह जी। इहा हुर जमात उन वक़्त तैयार थी जॾहिं सैयद इस्माइल शहीद सैयद अहमद शहीद सैयद सिबगतुल्लाह शाह के चवनि था साईं क़ियादत हक़ अवां जो आहे, जमात भी अवां वटि वॾी, रूहानियत भी अवां वटि वॾी, अवां हलो। उहो सैयद सिबगतुल्लाह शाह फर्जंद हुयो सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो, जंहिं पूरे सिंध हिंद जे अंदर अल्लाह जे नाले खे एतिरो वधायो, एडी तबलीग कई, एडी तरतीब कई जे झंग में ऐं बर पट में भिटन में मर्द त ज़ाकिर ऐं तहज्जुद गुज़ार हुया, पर औरतूं भी अधरात खां बाद में ज़िक्र जूं ज़रबूं हणंदियूं हुयूं, तहज्जुद कज़ा न थींदो हो, उथंदे वेहंदे कलमे पाक जो विर्द हुयो। उन सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह असांजी सिंध जे अंदर ज़िक्र क़ादरी खे वॾो फैलायो। अॼु उन नाले जी निस्बत सां क़ारी मोहम्मद राशिद तहां ऐं असांखे हिते घुराए करे हिन मजलिस ऐं मदरसे जो संगे बुनियाद रखी करे अल्लाह से हिन के भी सैयद मोहम्मद राशिद वांगुर क़ुरान जे फैज़ के आम करण जे लाइ उहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कबूल फरमाइंदो। सब आमीन। अज जी मेहनत क़ारी मोहम्मद राशिद जी आहे। उन्वान रखें महफिल हुस्न क़िरात, छो न इन जो हुस्न क़िरात नालो हुजे। अल्लाह जे कलाम को मथे कंहिंजी खूबसूरती कोन्हे, काई कोन्हे। ऐं अल्लाह जो कलाम खूबसूरत कलाम उन खूबसूरत इंसान जे मथों अचे थो, जंहिंजे लाइ हज़रत हसन साईं तो फरमाए व अहसन मिनक लम तर क़त्तु आईनी व अजमल मिनक लम तलिद निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। ऐ सोना तू त एडो हसीन ऐं जमील आहे, कदें मुझी अख सोनो एडो ॾिसी न सघियो आहे, कदें एड़ी काई भी औरत बार ॼणे ही न सघी आहे जेड़ो तू मुहम्मद अरबी सोनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। इन महफिल हुस्न क़िरात
एतरा वड़ा उन्वान हैं जे बयान कजिन तो वक्त जी जरूरत, लेकिन उलमा किराम जी मौजूदगी में मुख्तसरन कुरान पाक जी इशाद एडी वडी शय जै असा के पंहिंजे रब पाक जी पहचान दिनी, यो कुरान शरीफ शुरुआत करे तो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब का पहिरियों इंसान तू उन अल्लाह जो हमद कर, रब जी तारीफ बयान कर जै तोखे बगैर घुर जे सुहणो करे पैदा कर। तू अखियूं कोन घुरियूं हुन खां हिते, तू कन कोन घुरिया हुन खां, तू जुबान हुन खां न घुरी, तू हुस्न जमाल न घुरियो, तू हथ कोन घुरिया, तू पैर न घुरिया, तोखे रब पंध करण का दोस्तन जे मिल मिलाप का जंघा ॾिनियूं, घुम हथ ॾिने, खिदमत कर अबे अम्मा जी, दोस्तन अहबाबन के खाराए, भाकुर पाए करे मिल, अखियूं ॾिने, तू मुंहिंजी नेमतुनि ॾे तक, नेमतुनि जी तमीज़ ॾिस, काथे खूबसूरती हैड्राणा, काथे ॻाढ़ाणा, काथे कहिड़े फसुल आहे, काथे कहिड़ी शइ आहे, ऐं अकुल ॾिनई, अकुल ऐं दिमाग़ वॾी नेमत ही इंसान जे लाइ, जंहिं अकुल ऐं सां इंसान पंहिंजे रब खे बि सुञाणे करे उन जी तारीफ़ थो करे त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, रब हर वक्त हर घड़ी तुझी तारीफ़ आहे, तुझी तारीफ़ खां सवाइ ही जहान कोई भी न तो हली सके। तुझी तारीफ़ एडी जे तू मुखे पैदा कई, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, मां सब का पहिरियों सोने में सोनो पैदा कयो त इंसान पैदा कयो। ऐं वरी रब साईं फरमाए तो त इंसान तोखे मां जेको अकुल ॾिनो इहो छाजे लाइ, तू सोचे तो वेठो त मां सुबुह ज़मीन वठंदुसि, सुबुह में वठंदुसि, सुबुह कपड़ा वठंदुसि, सुबुह मार्बल घर जे लाइ वठी ईंदुसि, सुबुह खुशबू वठी ईंदुसि, सोचे तो वेठो। त रब साईं चए तो वयतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्ज़, बाना जियां अण घुरियो ॾिनो थमाए, अण घुरियो ठाहियो थमाए, अण घुरियो सुहिणो कयो थमाए, त हाणे जेको अकुल तोखे ॾिनो आहे, जेके तोखे तमाम मखलूकात खां मथे करे आई, तमाम मखलूकात के रब से खादिम बनायो, इंसान के मखदूम कयई। चए तो अल्लाहुल्लज़ी जअल लकुमुल अनआम लितरकबू मिनहा, हिकड़ा जानवर एड़ा कया से जंहिंते तहां सवारी कयो, कंहिंजे लाइ चए लबनन खालिसन साइगल लिशारिबीन, खीर कंहिंजो पियो बेहतरीन हाम के ठारीदड़, कंहिंजे लाइ चए इन्हनि जो गोश्त खाओ, कंहिंजे लाइ चए त तहां जे मानी जे लाइ अन्न जी ज़रूरत, काथे चावरनि जी ज़रूरत, काथे चणनि जी ज़रूरत, काथे अंगूरनि जी ज़रूरत, नारंगी ऐं केलनि जी ज़रूरत, हर हिक शइ में फिक्र कर इंसान त इहे कंहिंजे लाइ पैदा थिया आहिनि, सब इंसान इस्तेमाल कंदो, लेकिन इस्तेमाल इंसान कंहिंजे लाइ न थींदो। कंहिं मखलूक जो खाधो खुराक इंसान नाहे, कंहिं मखलूक जी सुवारी इंसान नाहे, कंहिं मखलूक जो खीर इंसान जो पिए पो उहा मखलूक वधे न, काई भी न, सब नेमतूं इंसान जे लाइ। त हाणे इंसान तोखे अकुल ॾिनो से त तू रब जी सुञाण कर त उहो रब तुंहिंजो छा आहे। क़ुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तोतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाउ बिग़ैरि हिसाब।
चई जे करे बादशाही जा मुंहिंजी मर्ज़ी, बादशाही को खसे करे इमरान के जेल में रखाया मुंहिंजी मर्ज़ी। रब जो शान हे, रब जो शान आहे। चए तो इज्जत वारे के ज़लील कया मुंहिंजी मर्ज़ी, ज़लील इंसान के इज्जत वारो अता कया मुंहिंजी मर्ज़ी आहे। सब कुछ मुंहिंजे हथ में आहे, भलाई मुंहिंजे हथ में आहे, सब ताक़त मूंखे आहे। तव्हां नथा ॾिसो त मां ॾींहं के रात में तो दाख़िल कयां, ॾींहुं रोशन हुयो, हाणे बल्बनि जी ज़रूरत आहे। कुछ कलाकनि खां बाद में अंधारी रात ख़त्म थी वेंदी, ॾींहुं रोशन अची वेंदो। इहा कंहिंखे ताक़त आहे। चए तो कुकड़ जो आनो आहे, पखी जो आनो आहे, इहो हिकिड़े ज़िंदा मां निकिरी आयो। हाणे इन कुकड़ जे अंडे मां बच्चा कढां थो, ॾिस मुअल खां जीअरो करे ॾेखारियां थो त मां रब जी कुदरत ॾिस। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। तू रब उन खे ॾिस, हर ॾींहुं सिज नई जाइ तां उभरंदो, नई जाइ ते लहंदो, चंड नई जाइ तां उभरंदो, नई जाइ ते लहंदो, सितारा नई जाइ तां उभरंदा, नई जाइ ते लहंदा। इहा कंहिंखे ताक़त आहे? इहा हिकु अल्लाह खे ताक़त आहे। तंहिंजे करे असां सभिनी ताक़तुनि खे ॾिसूं था पंहिंजे फ़िक्र ऐं सोच में, त पोइ असां चऊं था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त सभु तारीफ़ अल्लाह जो। असांखे चयईं त ही किताब तहां ॾे मां मोकिलियां थो, वबिल हक़ अंज़लनाहु वबिल हक़ नज़ल वमा अरसलनाक इल्ला मुबश्शिरन व नज़ीरा। असां हिन के सही साबित नाज़िल कयोसीं। ईअं नाहे त असां कंहिंखे शइ खणाईंदा आहियूं कंहिं ॾे, को उन मां ख़यानत करे वञे, देर सां पुॼाए, टाल मटोल करे। रब साईं चए थो ईअं नाहे। असां जिब्राइल अमीन खे ॾिनीसीं त उहो उन वक़्त में कुरान शरीफ़ लाहे पहुतो, वबिल हक़ नज़ल, आयो भी अमानत सां, लथो भी अमानत सां। ऐं असां तोखे ख़ुशख़बरी, जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे मोमिननि खे। जीअं तहां दुनिया में ऐश अशरत पसंदि था कयो, सुठा खाधा हुजनि, सुठा पीता हुजनि, सुठियूं जायूं हुजनि, त रब साईं फरमाए थो व उतू बिही मुतशाबिहा। तव्हांखे आख़िरत जे अंदरि बि इहे ई खाइण जूं शयूं भलियूं, इहे पीअण जूं शयूं भलियूं, इहे रहाइश जूं जायूं भलियूं। वलहुम फीहा अज़वाजुम मुतहर, ऐं ज़ालां पाक हूरां ॾींदोसांव, ऐं हमेशह हूंदव, हमेशह हूंदव। हिते जे ज़ालां न हुजनि, असां चवां छा कंदासीं उन्हनि खे? हिते जे माड़ियूं न हुजनि हा त असां चवां माड़ी कहिड़ी शइ आहे? हिते जे असांखे माखी न हुजे हा त असांखे नहर माखी जी मिले हा त असां चवां माखी कहिड़े कम जी आहे? त रब साईं असांखे चयो त दुनिया में तव्हांखे पाणी बि ॾिनुमि, खीर बि ॾिनुमि, माखी बि ॾिनमि, शराब बि ॾिनुमि, पर उते तव्हांखे शराबन तहूरा मिलंदो। हे शराब पीअण सां तव्हांजो अकुल ख़ता थिए, हो शराब पीअण सां तव्हांजो दिमाग़ ताज़ो थी वेंदो। तॾहिं चए त वमा अरसलनाक इल्ला मुबश्शिरन, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदड़ करे मोकिलियोसीं। साईं केसि ताईं ख़ुशख़बरी आरज़ी त न आहे? चई मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। त अल्लाह जे नबी खे असां खातम नबी करे तमाम अंबिया अलैहिस्सलाम जी बैतुल मक़दस जे अंदर इमामत अता करे, ऐं हुन जे सैर ऐं सफ़र के असां अर्श ते घुराए। सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। त ई असां सैर करायोसीं अर्श अज़ीम ते, केतिरो सैर करायो साईं। मुलाक़ात केतिरी थी तूर सीना जबल ते। मूसा अलैहिस्सलाम चए थो साईं मूंखे ज़ियारत कराए। रब मूंसां हम कलाम त आहे, मूंसां महिरबानी त आहे, मूंखे ज़ियारत त फरमाए। चए वलाकिन इंजुर इलल जबल फ़इन इस्तक़र्र मकानहू फसौफ तरानी। जेको साम्हूं जबल थी इनखे ॾिस, इनखे ॾिस। उन ॾे जे तकियईं तजल्ली नूर जी सां मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी वियो।
असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खातमुल अंबिया के क़यामत ताईं कंहिं ॿिए नबी जे अचण जी का गुंजाइश ही नहीं। इहा हिकिड़ी शइ घुराए उनखे अर्श अज़ीम के मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते अचे हुकुम तेस तो फ़ख्ल अलई इन्नका बिल वादिल मुक़द्दस तवा। हीअ जाइ पाक आहे। मूसा अलैहिस्सलाम जुती लाए पो तूर सीना ते अच, पर मोहम्मद अरबी के अर्श अज़ीम के जुती सां सिंगारे छॾियईं। चई त गजी वेही करे ॻाल्हायूं काब कौसैन औ अदना फौहा इला अब्दिही मा औहा। इहो क़ुरान उन प्यारे पैगंबर ते लाहे करे ऐं उन जो वसफूंदो बयान करे तां त तहां मां रब के भी सुञाणियो पंहिंजे पैगंबर के भी सुञाणियो। इन ही क़ुरान जी तालीम के आम कयो। इन क़ुरान के पढ़ो, क़ुरान के पढ़ो। फरमायई उतलु मा ऊहिया इलैक मिनल किताब। ऐ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां इन क़ुरान शरीफ जो दौर कंदा रहो, इन क़ुरान शरीफ जो दौर कंदा रहो। क़ुरान के पढ़ो। साईं छाजे लाइ पढ़जे? किताबुन अंज़लनाहु इलैक लितुख़रिजन नास मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर बिइज़्न रब्बिहिम इला सिरातिल अज़ीज़िल हमीद। ही किताब एड़ो आहे जेको ऊंदे को कढी इंसानन के रोशनी में आणींदो। जेको इंसान ज़ुल्मत में बेपरवाही कयूं वेठो आ, वालिदैन जी नाफरमानी कयूं वेठो आ, वडे जी इज्जत नथो करे, नंढे ते शफ़क़त ऐं रहम न अथस, कमज़ोर ते रहम न अथस, क़ुरान सां मुहब्बत न अथस, त इहो ऊंदह में पियल आहे। इहो क़ुरान पढ़े त अबे अम्मा जे लाइ क़ुरान छा थो चए? चए थो वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। पी मां जो हक़ थी ऐं अल्लाह जे हक़नि खां बाद में पंहिंजे पी मां खे उफ़ न चइजांइ। मतां पोढ़िया ॾिसी करे चइनि छॾ कुराड़ो मथो खाधो अथव। न, जॾहिं तूं नंढड़ो हुईं काकूस करें पियो, झोल में हुई उते कई, पेशाब उन्हनि जी झोल में कई, उन्हनि तोखे खणी करे धोतो, धोई साफ़ साबुण हणी पाउडर हणी तोखे चुमिन जहिड़ो कयूं, तोखे कुल्हे ते खणी चुमियूं ॾेई शहर घुमाइनि पिया। तूं उन नंढपिण खे यादि कर। तॾहिं चयईं त जॾहिं तुंहिंजे वालिदैन ॿई रब खे पहुचनि पोइ तूं दुआ उन्हनि जे लाइ हीअं घुरजांइ वकुर रब्बिग़फिर हमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। जीअं नंढपिण में मूं ते रहम कयो अथऊं, अल्लाह हिननि ते बि ईअं रहम कजांइ। अल्लाह से चए थो त पीउ मां सां सुहिणो सलूक कयो, उन सां झिणक ॾेई करे न ॻाल्हायो, अबो अबो करे ॻाल्हायोसि, जियो अब्बा करे चओ। जीअं ॿार नंढे खे का सम्झ न हूंदी आहे त उहो अणढंगियो ॻाल्हाईंदो आहे, उते त खणी करे चुमियूं ॾींदा आहियूं, उन खे त परचाइण खां शहर खणी हलंदा आहियूं। अबो जेकॾहिं पाणी 3 दफ़ा घुरंदो, अबा अघड़े त ॾिनो माए। अम्मा जेकॾहिं कुराड़ी आहे चवे थी अबा 2 माटड़ा त ॾे, चवां यको त तूं तंग कयो आहे न। जंहिं रातियूं तव्हांजे मथे जे सूर जे लाइ गुज़ारियूं, जंहिं पीउ माउ तोखे खीर न पीए पियो त परेशान हुया, जॾहिं तोखे पेट में सूर पियो, सॼी राति अबो अम्मा तुंहिंजे लाइ इंतज़ार में वेठा, तोखे खणनि, तोखे घुमाइनि, तोखे परचाइनि, त अॼु तूं उन्हनि जो क़दुरु कर। इहो क़ुरान पढ़ंदे त तोखे पीउ माउ जो हक़ यादि अची वेंदो। ऐं इन जे करे रब साईं फरमायो त इन क़ुरान जे अंदरि मां पाण सां मुहबत जो बि तव्हांखे हिकिड़ो तरीक़ो ॾसिलां थो। तव्हां असां हिक ॿिए ॾे मोबाइल सां फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहियूं, फ़ोन ते त यको सभु को ॻाल्हाए थो, लेकिन छा चवंदा आहियूं, अचु त यार कचहरी त कयूं न। छा चवंदा आहियूं बाबा? अचु त कचहरी कयूं। पोइ तॾहिं चए थो त फ़ज़कुरूनी अज़कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां। छड़ो हिकिड़े पासे ॾों पिया फ़ोन दोस्त कंदो, चए यार तूं त कंदो ई कोन्हे, छड़ो मां वेठो फ़ोन कयां तोखे। त रब साईं उहो त चवे त तूं पाण हिक ॿिए खे मलामत था कयो त हाणे तव्हां मूंखे यादि कंदव त मां तव्हांखे यादि कंदुमि। साईं उहो केतिरो कयईं, चई या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुकरतम व असीला। सुबुह शाम अल्लाह जो ज़िक्र कयो, पर घणो कयो, घणो कयो। साईं केतिरो घणो कयो?
चई त अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, मुंहिंजा बाना जेके मूंखे यादि करनि था, जेके मूंसां मुहबत करणु चाहिनि था, पोइ उहे घुमनि था न, कमुकार करनि था, मुलाज़मत करनि था, हारप करनि था, मज़दूरी करनि था, त मुंहिंजे इस्म आज़म सां लॻा पिया आहिनि। अल्लाह 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 अल्लाह, ज़ुबान ऐं दिलि ते हुननि ते ज़िक्र जारी आहे, हथ उन्हनि जो कार में आहे ऐं दिलि उन्हनि जी यार में लॻी पई आहे। जॾहिं वेठा आहिनि त वेठे बि ज़िक्र करनि था, रब हे वणु कीअं पैदा कई निम जो, उन जा पन त वरी हीअं पैदा कये, उन में ज़ाइक़ो कौड़ो रखी, रब टारी जो वणु त हीअं कई, मुंहिंजा रब अंबनि जो पन त हीअं ठाहे, मेवो त हीअं ठाहियोसीं, ज़रदालू त हीअं ठाहे, रब कणक जो अनु त हीअं पोखी, सारियूं त वरी हीअं करे ॾिनई, वरी असांखे जूअर त हीअं करे ॾिनई, मटर त हीअं करे ॾिनई। पोइ वय त फ़क़्रून फ़ी ख़ल्क़ि समावात, इंसान तूं पंहिंजी सोचुनि खे छॾ, तूं जेके सोचे सोचे राति जो सुम्ही थो पए, तोखे निंड नथी अचे, पोइ तूं निंड जूं गोरियूं खाए थो त हाणे मूंखे निंड अचे, हाणे तूं निंड तोखे अचे ई नथी, न तुंहिंजूं सोचूं पूरियूं ई थियनि थियूं, तूं सोचे 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 थकी पए थो, तुंहिंजी का हाजत पूरी न आहे। चए त इन परेशानी, इन गोरी वठण खां बहितर तरीक़ो रब साईं चए थो क़ुर शरीफ़ में, क़ुर पढ़ त तोखे ख़बर पवई, चवई तो अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। मुंहिंजा दोस्तो, तव्हां कंडियारे वारा वेंदा हो डॉक्टरनि ॾे, तव्हांखे ब्लड प्रेशर चेक कंदा आहिनि, साईं ब्लड प्रेशर हाई थी वियो आहे, तोखे डिप्रेशन थी वई आहे। छो न डिप्रेशन थींदी, छो ब्लड प्रेशर हाई थींदो? जॾहिं असां क़ुर जी तालीम पढ़ण जे लाइ कारी राशिद साहब जे मदरसे में न ईंदासीं, उन्हनि क़ुर जे मदरसनि खे छॾे करे असां दुनिया जी सोचनि में ईंदासीं, त पोइ तव्हां परेशान थींदो। जॾहिं परेशान थिए, जॾहिं तुंहिंजी डिप्रेशन थिए, जॾहिं तुंहिंजो ब्लड प्रेशर हाई थिए, अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, पंहिंजी दिलनि खे इत्मीनान ॾिवायो अल्लाह जे नाले सां, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। रब जो नालो वठी त ॾिस न, रब जो नालो वठी त ॾिस न, चओ अल्लाह, ज़ुबान कीअं थी हले, दिमाग़ कीअं थो सोचे, तुंहिंजे दिलि खे सुरूर कीअं थो अचे। चवई तूं अंज़लना सकीनत फ़ी क़ुलूबिल मुमिनीन लियज़दादू ईमाना, जॾहिं बानो अल्लाह खे यादि करण में, उन जी ज़मीन ऐं आसमान जी ख़िलक़त में फ़िक्र ऐं सोच में आहे, त मां हुनखे सुकून ॾेई थो छॾियां, आराम ॾेई थो छॾियां। हो डिप्रेशन को निकिरी वियो, हो ब्लड प्रेशर हाई हुनजी ख़तमु। पोइ ॾिसंदा हो जेका वेठा मस्जिद में पोढ़ा दुरूद शरीफ़ पढ़ंदा, ज़िक्र कंदा, पोइ वेठा झूठदा आहिनि, झूठदा वेठा निंड वांगुरु। छो बा व अंज़लना सकीना, उन्हनि जे मथां सुकून नाज़िल कंदो। रब साईं जे नाले वठण जे करे सुकून थी वेंदो आहे। चए त अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम, पर जेकॾहिं सुम्हिया पिया आहिनि न, सुम्हिया पिया आहिनि, तॾहिं बि रब साईं जो ज़िक्र हलेनि थो, अल्लाह अल्लाह करनि था, चवनि था रब हीअ सियारे जी राति कये, अल्लाह अल्लाह जेको सीउ बि आहे, सवड़ बि पायूं था, वरी पासो फिरी वियो, हाणे थकी पियुमि, वरी चई थकी पियो, हाणे ॿिए पासे ते थो इंसानु वञे, त उहो बि रब खे प्यारो हो। छा चई? चए थो मुंहिंजो बानो त ॾिसो, ततजाफ़ा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमआ। मुंहिंजे बाने खे ॾिसो त जंहिं महिल पासो थो फेराए, पोइ चए थो साईं सुबुह जी निमाज़ त थधे पाणी सां तकड़ में वज़ू करे निमाज़ पढ़ियमि ऐं वयुमि त कारी राशिद साहिबु अतहियात में वेठो। रब हाणे इहा हाणे हले क़बूल पई हले कोन, वरी क़ुर शरीफ़ जी दौर थोरो घणो कयुमि, न कयुमि, वरी ज़मीन ते वियुमि, वरी ॿिए पहिरीं निमाज़ ते आयुमि, वरी साईं टे पहिरीं निमाज़ बि ईअं पढ़ियमि, ख़ौफ़ अथसि त अड़े मां त अहिड़ी चङी तरह पढ़ी कोन, हाणे हले मुंहिंजी क़बूल पई हले न पई। पोइ वतम आहिनि, वरी लालच बि करे थो, इंसानु लालची आहे न बा, वरी लालच थो करे, रब जहिड़ो तहिड़ो वज़ू कयुमि पर तुंहिंजे दर ते त हाज़िर थियुमि न, उमेद है त तूं मूंखे क़बूल कंदी। तॾहिं फरमाए या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। दुनिया जो जहान, पूरी आवाम, नंढा वॾा तव्हांखे ना उमेद करे मोटाईंदा, पर अल्लाह जी रहमत उहा शइ आहे जेकी कंहिं बाने खे ना उमेद न कंदी आहे।
तॾहिं चई त ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमआ। पंहिंजे रब साईं खे कॾहिं लालच में था सॾनि, कॾहिं ख़ौफ़ अथनि त माना बीठा आहिनि बि ज़िक्र, वेठा आहिनि बि ज़िक्र, जे सुम्हिया पिया आहिनि बि ज़िक्र। साईं केतिरो ज़िक्र कयूं? चई त वज़कुरुल्लाह कसीरन लअल्लकुम तुफ़्लिहून। तव्हां जेतिरो ज़िक्र घणो कंदो एतिरी तव्हांजी कामयाबी आहे। हाणे इंसान पंहिंजे मक़सद में, सोचनि में दुनिया जी कहिड़ी हद ते पहुचंदो आहे? न ज़रदारी साहब पहुची सघियो, न ट्रंप पहुतो, न निभागो नेतन्याहू पहुतो, कोई बि कोन हुन दुनिया जी जान ते। सोचनि में अंधा थी मरी वेंदा, पुॼी न सघंदा। पर रब जी रहमत जो शान इहो आहे, जेको क़ुर पढ़ंदो, अल्लाह जो ज़िक्र कंदो त उहो रब जो क़ुर्ब हासिल कंदो ऐं उहो पंहिंजी कामयाबी वारी ज़िंदगी कंदो। चई साईं ज़ाहिर ज़िक्र कयूं या अंदरी में कयूं? चए थो अन अबी हुरैरह रज़ियल्लाहु अन्हु قال قال رسول الله صلى الله عليه وسلم قال الله تعالى عز وجل إن ظن عبدي بي وأنا معه إذا ذكرني فإن ذكرني في نفس ذكرته في نفسي وإن ذكرته في ملأ ذكرته في ملأ خيرا منه۔ فرماयो हज़रत अबा हुरैरा साईं त अल्लाह से फरमाए तो हदीस क़ुदसी मुबारक आहे त मां बाने जे गुमान में आहियां, मां बाने जे गुमान में आहियां। बानो जेकॾहिं चईंदो त मां रब खे यादि कयां थो जीअ में, त रब चए थो मां बि त यादि थो कयां। फ़ज़कुरूनी यज़कुरुकुम, तूं मूंखे थो यादि करे, मां तोखे थो यादि कयां। साईं मां जमात में ॾाढियां वेही यादि थो कयां। रब साईं फरमाए थो त मां जमात में मां बि यादि थो कयां। अंबिया अलैहिस्सलाम जे अरवाहनि मुबारकनि में, मशाइखनि जे अरवाहनि में, फ़रिश्तनि मुक़र्रबीन वटि, उते मां बि तोखे त यादि करायां थो। तॾहिं चयईं या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। ऐं मोमिन, मतां तोखे इहे गाफ़िल करे विझनि, तुंहिंजी औलाद सां मुहबत आहे, तुंहिंजी माल सां मुहबत आहे, औलाद खे नाजाइज़ हासिल करे खाराए थो, माल खे हासिल करण जे लाइ नाजाइज़ रस्ता इख़्तियार करे थो, मतां तोखे इहे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करनि। जॾहिं तूं नाजाइज़ रस्ता इस्तेमालु कंदे पोइ नूरानियत ख़तमु थी वेंदी, अल्लाह जी क़ल्ब वारी रोशनी ख़तमु थी वेंदी। पोइ उन जे करे वमन यफ़अल ज़ालिका, पोइ जेकॾहिं ईअं कई त पोइ फ़उलाइका हुमुल ख़ासिरून, पोइ तूं नुक़सान वारो थी वेंदे। त इंसान खे अल्लाह तबारक व तआला फ़िक्र ऐं ज़िक्र जो, ज़िक्र ज़ुबान सां कर, फ़िक्र ज़हन सां कर। पूरे आसमान ऐं ज़मीन ऐं राति ऐं ॾींहं जे इख़्तिलाफ़ में सोच कर, सोच ऐं सम्झ कर ऐं पोइ रब जे नाले खे वटि। उन जे करे असांजे मशाइखनि सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदनी जेकॾहिं हलो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली अल मुर्तज़ा रज़ियल्लाहु अन्हु खे चयो, ऐं अली 4000 दफ़ा ज़िक्र कंदो कर। उन पंहिंजे शागिर्द हज़रत ख़्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि खे चयो 4000 ज़िक्र कंदो कर। उन पंहिंजे शागिर्द हज़रत ख़्वाजा हबीब अजमी रहमतुल्लाह अलैहि खे चयो। हलंदे 16 नंबर ते हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रहू के 4000 ज़िक्र। उन्हनि जी औलाद दर औलाद ईंदे हज़रत अब्दुल क़ादिर ख़ामिस सदाना वारनि वटि ताईं इहो ज़िक्र एसी ताईं आयो। असांजे सिंध जे अंदरि जेको ज़िक्र ऐं ॿाननि मर्दनि ऐं औरतुनि जे अंदरि हिकिड़ो फ़िक्र ऐं ज़िक्र पैदा कयो, उहो सैयद मोहम्मद बक़ा शहीद हुयो। उन सैयद मोहम्मद बक़ा शहीद जी बैत साईं अब्दुल क़ादिर ख़ामिस रहमतुल्लाह अलैहि सां थी। उन्हनि जा साहिबज़ादा सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदनी रहमतुल्लाह अलैहि, उन्हनि फैज़ ॾिनो पंहिंजे साहिबज़ादनि मां केतिरनि खे, पर उन्हनि जी हिकु लड़ी सैयद सिबग़तुल्लाह शाह, उन्हनि पंहिंजो फैज़ ॾिनो सैयद मोहम्मद हसन सोई शरीफ़ वारनि खे, उन्हनि ॾिनो जुनैद वक़्त हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ बरचूनी शरीफ़ वारनि रहमतुल्लाह अलैहि खे, उन्हनि फैज़ ॾिनो सैयद अबुल हसन ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि खे, उन्हनि फैज़ ॾिनो हज़रत इमाम हम्मादुल्लाह हालेजवी नव्वरल्लाह मरक़दहू के, उन्हनि इहो फैज़ पंहिंजे साहिबज़ादे हज़रत हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैहि खे ॾिनो। उन्हनि इहो पंहिंजो फैज़ पंहिंजी शागिर्दी इमामुल मुजाहिदीन हज़रत साईं अब्दुल समद साहब नव्वरल्लाह मरक़दहू खे ॾिनो। जंहिं तव्हां असांखे इहो सबक़ सेखारियो त मग़रिब जीअं राति थींदी आहे, राति ऊंदहि जी अलामत, राति जे ऊंदहि में दुश्मन बि हमिलो कंदो आहे, नांग ऐं विछूं बि हमला कंदा आहिनि, रस्ते जी ख़बर न पवंदी आहे, खॾ ऐं पाणी में बि किरंदो आहे। तंहिंजे करे हथ में बत्ती खणणी आहे। उहा हथ जी बत्ती कहिड़ी आहे? उन्हनि चयो त हथ जी बत्ती इहा अल्लाह जो ज़िक्र आहे।
ऐं उन तरीक़े क़ादरीअ जे ज़िक्र में चयूं मग़रिब खां बाद या इशा खां बाद ॿियो जंहिंखे रब साईं तौफ़ीक़ ॾे तहजुद पढ़ी करे पोइ बि इहे 4 तस्बीहूं पढ़नि। हज़रत इमाम हमादुल्लाह हालेजवी नव्वरल्लाह मरक़दहू ॾिठो त हाणे मग़रिब खां इशा ताईं 4000 दफ़ा ज़िक्र केरु करे जमात नथी करे सघे, तंहिंजे करे इहे महरूम था थींदा वञनि। तंहिंजे करे पाण उन में तख़फ़ीफ़ पैदा कयूं। पाण फरमायूं त सिलसिले सां ॻंढियल हुजे माण्हू 100 दफ़ो करे, पर हज़रत साईं वालिद साहब नव्वरल्लाह मरक़दहू ॾिठो त माण्हुनि जो ज़िक्र ॾे शुग़ुल ई कोन्हे, दीन जो शुग़ुल ई कोन्हे, दुनिया सां मोहबत जुड़ी चुकी आहे। तंहिंजे करे इहा जेकॾहिं ज़िक्र जो सफ़ा निस्बत ई न हूंदी त पोइ इहो इंसानु नुक़सान में वेंदो। तंहिंजे करे घटि में घटि बि पाण फरमाईंदा पुट 41 दफ़ा ज़रूरु कयो। हिन करे त मग़रिब खां बाद मशाइख़ तरीक़े क़ादरीअ इंतज़ार में हूंदा आहिनि त असांजे जमायती असांजे मुरीद असांखे ख़त्मो चयो या न चयो। उहो ख़त्मो छा हूंदो आहे? उहो मग़रिब खां बाद में जॾहिं ज़िक्र खां वेहबो त अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम ऐं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी करे 11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़बो। 11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ी उन जो ईसाल सवाब कबो पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के। उन खां पोइ हज़रत पीरान पीर सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु के। उन खां बाद में हज़रत वालिद साहब नव्वरल्लाह मरक़दहू खां वठी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके बि 42 मुर्शिद आहिनि हिननि 11 कुलनि जो सवाब असां उन्हनि खे बख़्शोसीं। पोइ चइबो ऐं रब साईं जेको असांजे पीरनि ऐं मुर्शिदनि जे मथां बाज रहम करम ऐं मुहबत वारी नज़र अता फरमाई थी, असां आजिज़ बाननि जे क़ल्ब ते बि उहा बाज ऐं रहम ऐं करम वारी नज़र अता फरमा। इहो चई पोइ अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम चई बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम चई करे अफ़ज़ल ज़िक्र पढ़बो। पोइ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो पढ़ी जॾहिं पूरो कंदासीं पोइ उनजे मथां पढ़ंदासीं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको ताल्लुक़ रब साईं तो सां ॻंढिण वारो असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो। असां उन ते क़ाइम ऐं दाइम रही करे तो सां ताल्लुक़ जोड़े रहिया आहियूं। पोइ ॿी तस्बीह पढ़ंदासीं इल्लल्लाह। इल्लल्लाह जी तस्बीह पूरी करण खां पोइ बि मुहम्मदुर रसूलुल्लाह साॻी नियत त उन ई ताल्लुक़ सां असां क़ाइमु करे रहिया आहियूं ताल्लुक़। उन खां बाद में अल्लाह जी तस्बीह पढ़ंदासीं। अल्लाह जे पढ़ण खां पोइ चइबो जल्ल शानुहु रब तुंहिंजो बुलंद शान आहे, तुंहिंजो शान तमामु बुलंद आहे। पोइ हू जी तस्बीह खां बाद बि जल्ल शानुहु करे पोइ मुराक़बो कबो। मुराक़बो छा आहे? पंहिंजे अखियुनि खे बंदि, ज़ुबान खे बंदि, नक ॾांहुं साह खे बंदि। ईअं सम्झबो इंसान त हिकिड़े दरिया में किरियो आहे, दुनिया जे किने दरिया में किरियो आहे। हाणे इहो चए थो त मां हिन खां पास थी करे परे किनारे वञा कामयाबी हासिल कयां त उते का शइ हुजे सहारो हुजे त मां हिन खे का न ॿेड़ी आहे न कुझु आहे त हाणे मां कीअं निकिरां। पोइ रब साईं फरमाए थो वह हुव माकुम ऐन मा कुंतुम बाना तूं जिथे बि आहीं मां तोसां गॾु आहियां। पोइ दिलि में उहो इंसान ज़रब हणंदो अल्लाह 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 अल्लाह। पोइ साह मुंझंदो त नक ॾांहुं साह खणबो, हू तसवुरु कबो, वरी अल्लाह जे तसवुर सां साह खे अंदरि आणबो। इहो 100 दफ़ो पढ़ी पोइ रब साईं खां दुआयूं घुरंदासीं। हाणे 11 दफ़ा कुल अल्लाह शरीफ़ पढ़ो त पोइ ज़िक्र करे वठूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन
मुंहिंजा रब साईं इन्हनि यारनि कुलनि जो सवाब असां पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बख़्शोसीं। उन खां पोइ हज़रत पीरान पीर साईं सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी क़ुद्दस सिर्रुहु खे बख़्शोसीं। उन खां पोइ हज़रत वालिद साहब रहमतुल्लाह अलैह खां वठी करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेतिरा बि असांजा मशाइख़ तरीक़े क़ादरीअ जा आहिनि हिननि यारनि कुलनि जो सवाब असां उन्हनि खे बख़्शोसीं। मुंहिंजा रब साईं जेके असांजे पीरनि ऐं मुर्शिदनि जे मथां बाज रहम करम ऐं मुहबत वारी नज़र अता फ़रमाई थी असां आजिज़ बाननि जे क़ल्ब ते बि उहा बाज रहम करम ऐं मुहबत वारी नज़र अता फ़रमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून ला इलाहा इल्लल्लाह अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफ़ज़लुज़ ज़िक्रि ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्लल्लाहु 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 इल्लल्लाह इल्लल्लाहु 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 इल्लल्लाह इल्लल्लाहु इल्लल्लाहु इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाहु 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 रब्बी जल्ल शानुहु हो 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 अल्लाह रब्बी जल्ल शानुहु ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह से हिन इस्म आज़म जी बरकत सां असां सभिनी खे पंहिंजे ख़ासि मुक़र्रब बाननि मञा कर ॿिन्हिनि जहाननि में राज़ी थी वियो ॿिन्हिनि जहाननि जूं भलायूं नसीब फरमा
ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि ऐं तकलीफ़ुनि खां बचाए इस्लाम ऐं ईमान ऐं इहसान कामिल सां असां सभिनि जो दुनिया में जा ख़ात्मा बिल ख़ैर फरमा। या इलाहुल आलमीन बाबरकत मजलिस जे सदके असांजे कबीरनि सग़ीरनि गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। उहे असां ॼाणी वाणी कया आहिनि या खिल ऐं भोग में कया आहिनि, उहे असांखे यादि आहिनि या असां खां विसरियल आहिनि। असां इन्हनि सभिनी खे गुनाह ऐं गुमराही सम्झी करे माफ़ी था घुरूं, बख़्शिश था घुरूं, तौबह था कयूं। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। मुंहिंजा रब साईं असांजी तौबा खे क़बूल कंदे हिदायत जा रस्ता आसान फरमा, सिरात मुस्तक़ीम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमा, नमाज बा जमात मस्जिद शरीफ में नसीब फरमा। पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां सच्चो ताल्लुक़ ऐं मुहब्बत ऐं इत्तिबा नसीब फरमा। मुंहिंजा रब साईं जेको क़ारी मोहम्मद राशिद साहब ऐं उन जे वॾड़नि नंढड़नि मौलाना अब्दुल अलीम साहब तमामु जन बि जानी माली ताआवुन कयो आहे ऐं जेके असां सभु क़दम खणी आया आहियूं सभिनि खे मक़बूल ऐं मंज़ूर फरमा। सभिनी जे कबीरनि गुनाहनि जी माफ़ी अता फरमा। हर क़दम ते गुनाहनि जो कफ़ारे जो सबबु बणाए, हर क़दम खे नेकी में दाख़िल फरमा। या इलाहुल आलमीन क़ारी साहब वारनि जी महिनत में, इल्म में, इज़्ज़तुनि में, शागिर्दनि में बरकत अता फरमा। जेके बचड़ा क़ुरान शरीफ़ खां महरूम आहिनि अल्लाह से उन्हनि खे क़ुरान जो इल्म अता फरमा। जेके मस्जिद शरीफ़ में नथा अचनि मुंहिंजा रब उन्हनि खे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा रब साईं जेके असां सुन्नतुनि में कमज़ोरी रखियूं वेठा आहियूं असांखे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर सुन्नत ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन हिन बाबरकत महफ़िल जे सदके जेके भी बीमार आहिनि उनखे शफ़ा अता फरमा। मुंहिंजा रब साईं जेके भी कर्ज़दार आहिनि अल्लाह से उनके कर्ज़नि खां आज़ादु फरमा। जेके व्याज में फाथल आहिनि अल्लाह से उन्हनि खे व्याज खां आज़ादु फरमा। मुंहिंजा रब साईं जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नेक सालिह औलाद अता फरमा। जन खे औलाद अता कई थी उन्हनि जी औलाद खे फर्मा बरदार अखियुनि जो ठार बणा। मुंहिंजा रब साईं हिन सॼे ॻोठ वारनि जे घरनि खे, अमड़ियुनि अदड़ियुनि भेनरुनि खे पंहिंजे घरनि में क़ुरान शरीफ़ जी तिलावत ऐं निमाज़ सां आबाद फरमा। हिननि जे घरनि मां नफ़रतुनि खे ख़त्म फरमाए मुहब्बतुनि जी फ़िज़ा क़ाइमु फरमा। या इलाहुल आलमीन जेतिरा बि असांजा मुस्लमान मर्द ऐं औरतूं तो वटि पहुची चुका आहिनि उन्हनि जी मग़फ़िरत जो मामिलो फरमा, उन्हनि जे मथां रहम फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे कुशादो फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे रोशन फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे थधो फरमा, उन्हनि खे जन्नत जो खाधो नसीब फरमा, उन्हनि जी क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि में जो बाग़ बणा, दर्जात जी बुलंदी फरमा। या इलाहुल आलमीन असां सभिनी खे हिन बाबरकत महफ़िल जे सदके जेतिरी ज़िंदगी ॾे दीन ते क़ाइम ऐं दाइम रखजांइ ऐं आख़िरी वक़्त में असांजे ज़ुबान ते कलमो मुबारक जारी फरमाइजांइ। जॾहिं असां क़ब्र में वञूं त मुनकिर नकीर जे सुवाल जवाब खां असांखे महफ़ूज़ फरमाइजांइ। जॾहिं असां क़ब्र खां उथूं त असांजे मुंहंनि खे अछो कजांइ जीअं असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुञाणनि ऐं वठी करे हौज़ कौसर असांखे पियारनि ऐं उन्हनि सां गॾु जन्नतुल फिरदौस अता फरमाइजांइ। मुंहिंजा रब साईं क़ारी मोहम्मद राशिद साहब वारनि जे जेतिरा बि मदरसा अथनि अल्लाह से उन्हनि जूं जेकियूं बि ज़रूरतूं अथनि उहे ग़ैबी ख़ज़ाने में जो तूं मदद फरमा। मुंहिंजा रब साईं असां सभिनी मुस्लमाननि खे ताउन पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं हिननि नेकनि खे, आलिमनि खे, क़ारिन खे, मुफ़्तिन खे जेके इदारा हलाइनि था उहे असांजे दरनि ते दुआऊं घुरण था अचनि लेकिन ताउन जे लाइ असां पाण उन्हनि वटि हाज़िर थियण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा रब साईं असां सभिनी जे रिज़्क़ में बि बरकत अता फरमा। जेको अल्लाह साईं गुथो ॻाल्हायो आहे उहो माफ़ फरमा, जेको सही ॻाल्हायो आहे
वो कबूल फरमा। अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़िल उमूर कुल्लिहा व अजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरह। अल्लाहुम्मा अहदिना सुबुल सलाम व युख़रिजहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। अल्लाहुम्मा अइज़्ज़िल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अंसुर जुयूशल मुवहिदीन वंसुर मन नसरद्दीन सय्यदना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वजअलना मिनहुम। अल्लाहुम्मा लअनिल कफ़रतल यहूद वन नसारा वल हवारियीन अल्लज़ीना यसुद्दून अन सबीलिक व युकज़्ज़िबून रुसुलक व युक़ातिलून औलियाक। अल्लाहुम्मा शत्तित शमलहुम फ़र्रिक़ जमअहुम ख़र्रिब बिलादहुम ख़ालिफ़ बैन कलिमतिहिम ज़लज़िल अक़दामहुम। अल्लाहुम्मा अश्तुत वतअतक अलैहिम। अल्लाहुम्मा अहसिहिम अददा वला तक़ुम मिनहुम अबदा वला युरद्दु बअसुक अनिल क़ौमिल मुजरिमीन। अल्लाहुम्मा रब्बि इश्रह सुदूरना लिल इस्लाम वजअलना अला नूरिम मिन्क। अल्लाहुम्मा इस्तअमलना बिल क़ुरआनिल अज़ीम वसब्बितना बिकुल्लि ज़ालिक। अल्लाहुम्मा रब्बना अस्रिफ अन्ना अस्सूअ वल फ़हशा वल मुनकर वल बग़य वसब्बितना अला दीनिक व अला तक़वा वजअलना मिन इबादिकल ख़ालिसीन अल मुख़लसीन वहफ़ज़ना व क़ुलूबना बिमा तहफ़ज़ु बिही मिन इबादिकस सालिहीन। अल्लाहुम्मा तवफ़्फ़ना मुस्लिमीन व अलहिक़ना मअल्लज़ीना अनअमत अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा रब्बि इजअलनी मुक़ीमस सलात व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर